अरे यार अलाए किथे अची वियासीं लाउती भला किथे आ रुगो चए थो आऊं हिते बाबा अरणे महल ते वेठो आहियां माण्हू अचे थो त मिलन बि कोन था अलाए किथे गुम थी वञनि हाणे अलाए किथे अरे लाउतीअ जो फोटू अरे लाउती पाण अरे लाउती आऊं त कुदरती अलाए कीअं पहुतो आहियां नशन में तूं हा भंग पीतई घणी पाण मकली किथे अरड़ो मिलसिलो सा बिल्कुल बिल्कुल ॿियो ख़ैर तबियत सही आहे भली कर हली हली बिल्कुल बिल्कुल बीठा हिननि खे ॿुधायां त सही बाबा हेॾां अच कैमरामैन थोरो वेझो अच सो दोस्तो हिन वक़्तु अरिड़हं महल ते मौजूदु आहियूं वफ़ा सूमरो लाउती ऑटोस ते अव्हांजी मोटर साइकिल ख़राब थी वञे टांकीअ में किचिरो अची वञे इंजन में पाणी जमा थी वञे हिते तमामु बहितरीनु मैकेनिक वेठल आहिनि मिस्त्री ऐं आऊं ऐं रईस महबूब भुगती असांजी जॾहिं मोटर साइकिल ख़राब थींदी आहे न त लाउतीअ ते खणी ईंदा आहियूं हिते लाउती ऑटोस ते सो गाॾी ठहिण जे